अॼु 13 रमज़ानुल मुबारक आहे। 13 रमज़ानुल मुबारक तव्हां मां बख़ूबी सुञाणूं था त बैतुल मुक़द्दस क़िबला अवल हिन ॾींहं ते फ़तह कयो वियो। हीउ दौरु आहे हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो। ऐं छा ही ख़ूबसूरत फ़तह आहे, छा ही ख़ूबसूरत फ़तह आहे जेका बिना कंहिं जंग जे हासिल कई वई। उहो दौरु जॾहिं यादि अचे थो त तारीख़ ॿुधाए थी त मुसलमान कोशिश करे रहिया हुआ त कंहिं तरीक़े सां कंहिं जंग सां जीअं तमामु फ़तहूं असांखे मिलियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह बैतुल मुक़द्दस फ़तह कयो वञे। 4-4.5 महीननि जो उहो टाइम पीरियड नज़र अचे थो, उन कोशिश जो टाइम पीरियड नज़र अचे थो। पर छो त उन शहर जा दरवाज़ा बंदि कया विया हुआ, तमामु पादरियुनि दरवाज़ा बंदि करे छॾिया हुआ। खाइण जो पीअण जो तमामु सामान उन्हनि वटि मौजूदु हो, न को शहर खां ॿाहिरि पिया आयो, न को अंदरि पियो वियो। जंग में न पियो थी। हिकु ॾींहुं अहिड़ो आयो, इन तक़रीबन 4-4.5 महीना ईअं ई गुज़रिया। हिकु ॾींहुं अहिड़ो आयो, पादरियुनि जी तरफ़ां पैगाम वियो मुसलमाननि वटि त पंहिंजे जेको बादशाह आहे तव्हांजो, जेको तव्हांजो सरदार आहे, तव्हांजो जेको बादशाह आहे, उन्हनि खे घुरायो। असांजी किताब जेके इशारा ॿुधाए थी जेकॾहिं उहो वाक़ई तव्हांजो बादशाह आहे त असां बिना कंहिं जंग जे बैतुल मुक़द्दस ॾेई छॾंदासीं। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि जॾहिं उहो पैगाम वञे थो, पाण सफ़र ते निकिरनि था। ऐं छो त बिना कंहिं जंग जी ॻाल्हि हुई त सिर्फ़ु पाण आहिनि, पाण सां गॾु हिकु उठ आहे ऐं पाण जा हिकु ख़ादिम आहिनि। निकिरनि था सफ़र ते। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे इंसाफ़ जे लाइ वॾा मशहूरु हुआ। ही उहे हाकिम हुआ जिन जॾहिं सफ़र ते विया, इहो मिसाल तव्हांखे शायदि ई किथे मिले, जॾहिं सफ़र ते विया त पंहिंजे ख़ादिम सां तइ कनि था त कुझु वक़्तु मुक़ररु कयो वियो त हेतिरो वक़्तु मां उन उठ ते सवारु थींदमि ऐं हेतिरो वक़्तु तव्हां उन उठ ते सवारु थींदो ऐं मां पंधु हलंदुसि। ईअं ई सफ़रु हले थो। केॾीमहिल उठ ते हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु आहिनि, केॾीमहिल उठ ते ख़ादिम आहिनि। सफ़रु हली रहियो आहे। क़रीब पहुचनि था त बारी अचे थी ख़ादिम जी। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु हुकुम कनि था, तशरीफ़ रखो। ख़ादिम परेशान आहे, असां पहुचण वारा आहियूं, माण्हू छा चवंदा, हो त अहिड़ा सरदार आहिनि, तव्हां असांजी हुकूमत जा बादशाह आहियो। कीअं थींदो, ईअं कीअं थींदो त हिकु बादशाह पंधु हली रहियो आहे ऐं हिकु ख़ादिम उठ ते आहे। पर ही इंसाफ़े उमर हो, ईअं थी नथो सघे त उन में का ख़लल अचे। पाण ख़ादिम खे विहारनि था उन उठ ते, पाण पंधु हली रहिया आहिनि ऐं ईअं ई उन्हनि तमामु सरदारनि जे साम्हूं वञनि था, ईअं ई उन जॻह ते पहुचनि था। तमामु पादरियुनि जा सरदार उते ॾिसनि था, इहो वाक़ियो, इहो मंज़र ॾिसी रहिया आहिनि, पंहिंजी किताबनि खे पढ़नि था। इहे इशारा उन्हनि जी किताबनि में पहिरीं ॾिना विया, उहे सभु तमामु इशारा नज़र अचनि था। पाण बैतुल मुक़द्दस उन्हनि खे ॾेई छॾनि था। ऐं पोइ उन खां पोइ जो वाक़ियो, केॾो ख़ूबसूरत वाक़ियो त पाण उते मौजूदु आहिनि, नमाज़ जो वक़्तु थिए थो, हुजरे जे अंदरि मौजूदु आहिनि। उहो हुजरो जिथे पादरियुनि जी इबादत गाह हुई, पाण उतां ॿाहिरि निकिरनि था ऐं नमाज़ जे लाइ हुजरे खां ॿाहिरि बि नमाज़ पढ़नि था। पादरी चवनि था, हाणे त हीअ जॻह सॼी तव्हांजी आहे, पढ़ो, हिते नमाज़ पढ़ो। ऐं पाण जवाब में फ़रमाइनि था त असां मां केर बि तव्हांजी इबादत गाह राहे मस्जिद न ठाहींदो। इहो आहे हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हा जो फ़तह थियण जो तरीक़ो। सुभान अल्लाह। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।